मीराबाई जी कई अड़ी कथाऊं जी असां कदी बुधियूं ही ना आहिनि। मीराबाई जे जीवन में एड़ा एड़ा दुख आया, एड़ा कष्ट आया, पर पोइ भी मीराबाई भगवान के कदी न छॾियो और न भगवान कदी मीराबाई के छॾियो। चओ हरे राम। हिकिड़े मां तव्हांखे घटना तो ॿुधायां, ध्यान सां ध्यान ॾेई श्रवण कजो भाई। ॾाढी सुंदर लीला वृंदावन में जॾहिं भगवान लीला पिया कनि, भगवान श्री कृष्ण भगवान 5-6 साल जा जॾहिं हुया त हिकिड़ी नई नई गोपी शादी करे आई वृंदावन में। गोपी शादी करे आई, सस पहिरों ही समझायो कि तू शादी करे आई आ, सब तुझो चेहरो ॾिसण जे लाइ ईंदा, मुंहुं दिखाई थींदी, सभिनीनि खे ॾेखारजां पर कृष्ण खे गलतीअ सां भी न ॾेखारजां। वो ॾाढो छलिया अथई, सब पट्टी पढ़ाए छॾी। सस मना कयो, चई खबरदार हाणे सस आ त आज्ञा त मञणी पवंदी। वो गोपी भी जेकी नई नई शादी करे आई, वो सभिनीनि सां मिले, कृष्ण सां न मिले। भगवान जॾहिं चवनि भैया चेहरो ॾेखार, घूंघट हटा, और चए नहीं नहीं मैं नहीं हटाऊंगी, मुझी सस मना कयो आहे। भगवान ॾाढी जिद करण लगा, पर गोपी भी जिद्दी, वो न हटाए। भगवान चयो याद रख, अॼु नथी ॾेखारे, हिकु ॾींहुं तड़फंदीअ तरसंदीअ, पोइ ओॾी महिल मां न मिलंदो मैं। अरे हल हल, एॾो नंढो छोरो 5 साल जो, ॾिस त चए कीअं तो। आखिर चेहरो न ॾेखारे। चओ हरे राम। वो ॾींहं राति वो गोपी जेॾी महिल कुछ कम करण वेंदी त 4 ॿी जेकी सखियूं मिलंदी हुयूं, वो कृष्ण जी ॻाल्हियूं कनि। चओ हरे राम। कृष्ण जे बारे ॻाल्हाइनि, ध्यान सां ॿुधे कि छा थी ॻाल्हाइनि, एॾो सुठो आहे छा, एॾो सुंदर आहे, पर मुंहिंजी सस त मना कयो आहे। वरी कोई बाजार में घुमंदे मिले तो वो चए कृष्ण हीअं कृष्ण हूअं, यानी पूरे वृंदावन में केवल कृष्ण कृष्ण ही हले, ॿियो कोई ॻाल्हियूं ही न करे, ॿियो कंहिंजी ॻाल्हियूं ही न करे, सिर्फ़ कृष्ण जी ॻाल्हियूं कनि। आखिर गोपी चयो आहे छा, पर मुंहिंजी सस मना कयो आहे। चओ हरे राम। ॾिसां कीअं, पर जॾहिं भगवान 7 ॾींहं गोवर्धन पर्वत खयो, ओॾी महिल त पूरी वृंदावन उन पर्वत जे हेठों आई। सब आया, गोप ग्वाल वॾा नंढा सब आया, गायूं बछड़ा सब अची विया, वो गोपी भी आई। चओ हरे राम। ओॾी महिल उन घूंघट हटायो, चई ॾिसां त सही कृष्ण कीअं आहे, ॾिसां त सही जंहिंजे बारे एॾो थी ॿुधां, आखिर वो लॻे कीअं तो। जेॾी महिल उन ॾिसण शुरू कयो, पहिरियों त चरण ॾिठा, काफ़ी देर त चरणनि ते बीठी रही, पोइ अॻिते ही न वधे। चओ हरे राम। चरण ॾिसंदी रही ॾिसंदी रही ॾिसंदी रही, वरी थोड़ो अॻिते वधी त भगवान जी कमर ॾिठी, पीताम्बर ॾिठो, भगवान जा हथ ॾिठा, अञा मथे आई, जेॾी महिल मुख ते पहुती त अखियुनि मां आंसू वही आया, रोअण लगी। सही चवंदा, वाकई छा त कशिश आहे हिन में, छा त जादू आहे, केॾा न सुंदर था लॻनि। चओ हरे राम। समझी वई वो गोपी कि भैया हे त भगवान ही आहे, हे कोई साधारण ना आहे। ओॾी महिल बीठे बीठे भगवान गोवर्धन खयो आहे, ऐं उन गोपीअ प्रार्थना कई कि हिन जन्म में त मां तोखे चङी तरह निहारे कोन सघियमि, त जीवन त ईअं ही निकिरी वियो मुंहिंजो, पर हिकिड़ी प्रार्थना आहे तुंहिंजे चरणनि में कि अॻिले जन्म में मां केवल तोखे निहारियां, हर जगह मूंखे तू नज़र अचे, बाक़ी ॿियो कोई नज़र न अचे। ये मनी मन उन प्रार्थना कई, भगवान गोवर्धन पर्वत खयो, चयो तथास्तु, अगले जन्म में ईअं ही थींदो, तोखे ॿियो कोई वणंदो ही न, केवल हर जगह मां ही नज़र ईंदुमि। उहो गोपी मीराबाई ठही आई। चओ हरे राम। उही गोपी मीराबाई ठही आई, ऐं उनखे यादि रहिजी वियो। 5 साल जी हुई त संतन वटि भगवान गिरधर गोपाल हुया, उन्हनि खे ॾिसी यादि अची वियो कि अरे मां उहो गोपी आहियां, हिन जन्म में मूंखे भगवान खे पाइणो आहे, मूंखे केवल उन्हनि सां प्रीत करणी आहे। चओ हरे राम। 5 साल जी उम्र में मीराबाई संतन वटि वई ऐं जिद करण लगी कि मूंखे भगवान ॾियो, मूंखे भगवान ॾियो। संतन चयो न तूं सेवा न करे सघंदीअ, मना करे छॾियो, रोअण लगी। रात जो संत सुम्हिया त भगवान दर्शन ॾिनो संतन खे। भगवान मुस्कुराए करे चवनि था बाबा जल्दी मूंखे उनखे ॾेई आ, मूंखे उन वटि वञिणो आहे, जल्दी ॾेई आ, जल्दी ॾेई आ। रात जो ही संत उथिया, मीराबाई वटि आया, ॾिसूं त रोए थी। अरे मीरा खण भाई, भगवान मूंखे सपने में दर्शन ॾिनो आहे, तुंहिंजे सदके हे तुंहिंजा अथई, तूं सेवा कजां। लगी वई सेवा में। हिकु ॾींहुं घर जे ॿाहिरों बारात पई वञे, पंहिंजी माता को पुछण लगी अम्मा ये छा आहे? चई पुट बगल में शादी थियण वारी आहे, ये दूल्हो आहे, दूल्हो आयो आहे पंहिंजी दुल्हन खे वठण जे लाइ। नंढी न्याणी पुछण लगी पोइ मुंहिंजो दूल्हो काथे आहे? माता भी भाव में चई छॾियो, हे वेठो जो अथई गिरधर गोपाल, इहो ही तुंहिंजो दूल्हो आहे। बस मनी वई।
यही मुंहिंजा भगवान आहिनि। ऐं त चाहे पई चओ हरे राम, जीवन भर भगवान जी भक्ति कई, ॾाढी जिद करे उन्हनि जे माता पिता उन्हनि जी शादी कराई। जाते शादी थी उते त कई अत्याचार थिया, कई परीक्षाऊं थियूं। चओ हरे राम। कथा में लिखियल आहे कि घर वञण सां पहिरें ॾींहं ते ई उन्हनि जी ससु जेकी हुई उहा नाराज़ थी वई। चओ राम, ॾिसो भाई केॾा दुख ॾिठा आहिनि भक्तनि। जेॾीमहिल मीराबाईअ जी बारात पहुती ससुराल में, त जेकी मीराबाई जी न ननंद हुई, निणान, उन स्वागत कयो, मीराबाई जो स्वागत कयो ऐं चवण लॻी कि तव्हां मुंहिंजे लाइ छा खणी आया आहियो? पहिरों बार मुलाक़ात थी थिए त कुझु गिफ्ट्स एक्सचेंज थी वञनि, तव्हां मूंखे कुझु ॾियो, मां तव्हांखे कुझु ॾींदमि। मीराबाई मुस्कुराए करे चवण लॻी, तोखे छा खपे भाई, तोखे त सभु कुझु मिलियल ई आहे। अरे न न, तव्हां मूंखे कोई कीमती शइ ॾियो न जेकी मूं वटि न हुजे। अहिड़ी शइ ॾिजो कि मां ॾिसी करे ख़ुशि थी वञा, प्रसन्न थी वञा, मुंहिंजे ॾाढे कम जी शइ हुजे। उनखे लॻो कोई कीमती हीरो मोती ॾींदी, भाई राजकुमारी आहे मीरा बि। मीराबाई चयो ठीकु आहे, मां तोखे अहिड़ी शइ ॾींदमि जेकी तो वटि कोन्हे, ऐं सभिनीनि खां कीमती उहा ई शइ अथई। चओ हरे राम, ॾियो ॾियो ॾियो। तुरंत पंहिंजे थैले में मीराबाई हथ विधो ऐं हिकिड़ी तुलसीअ जी माला कढी, उनखे गले में पाती। चओ हरे राम। उहो ॾिसण लॻी, चई हे छा था ॾियो मूंखे तव्हां? मूंखे लॻो कोई 9 लखो हार, कोई बढ़िया सोन चांदी कुझु हीरा मोती ॾींदव, पर हे छा, तव्हां त हिकिड़ी बसि साधारण लकड़ी थी। साधारण लकड़ी न अथई भैया, ये तुलसी माता अथई। अरे ये मां छा कंदमि, ये मुंहिंजे कहिड़े कम जी? तॾहिं मीराबाई ॾाढी सुंदर ॻाल्हि चई। मीराबाई चयो, पुट, जॾहिं तूं संसार यात्रा पूरी करे हली वेंदीअ न, वॾे में वॾा कीमती हीरा मोती अगरि तुंहिंजे गले में पातल हूंदा न, माण्हू सभु लाहे छॾींदे, पर तुलसी माता न लाहींदे। तुलसी माला पातल हूंदे, जे अगरि न पातल हूंदे त माण्हू अची करे पाए वेंदे, छो जो ओॾी महिल इहो ई साथ ॾींदे। वॾा वॾा हीरा मोती कोई साथ न ॾींदे। चवंदा आहिनि जंहिंजा प्राण निकिरनि, ओॾी महिल अगरि गले में तुलसी माला हुजे त भैया गारंटी आहे उहो नरक न वेंदो। चओ हरे राम। यमदूत साम्हूं न ईंदा आहिनि। हिते माण्हू शोबाजी जे चक्कर में तुलसी माला न पाईंदा। चओ राम। वो कंहिंखे ॾेखारींदव भैया? ठीकु आहे, तव्हां जेको पायो कोई ॻाल्हि न आहे, पर घटि में घटि गॾो गॾु तुलसी माला बि पायो। हर वैष्णव जो धर्म आहे, हर भॻवान जे भक्त जो इहो धर्म आहे, हर हिंदुअ जो इहो नियम आहे कि हुनजे गले में तुलसी माला हुजे। चओ राम। इहे सभु त पहचान आहिनि, बाक़ी छा पहचान आहे असांजी? मीराबाई ॾिनी त सम्झी वई। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। खूब परीक्षा थी मीराबाई जी, पर मीराबाई काथे भी घबराएजी न। छो जो उन्हें महसूस कयो, तुम साथ हो जो मेरे, किस चीज की कमी। प्रभु तू मुसां गॾा, मूंखे ख़बर आहे हर पल मुंहिंजी रक्षा जे लाइ तूं हर पल। एक बार त ईअं थियो कि जेके राणा जी हुया उन्हनि खे ॾाढो गुस्सो आयो मीराबाई ते। जेठ जी जेके हुया उन्हनि छा कयो, मीरा जा भगवान गिरधर गोपाल खणी करे सिधो नदीअ में विझी छॾिया। मीरा भी टपो ॾिनो। चओ हरे राम। पर भगवान रक्षा कई। कथा में लिखियल आहे, टपो तो उन्हनि पंहिंजे गांव में ॾिनो, राजस्थान जे। जेॾी महिल टपो ॾिनो त ठीकु आहे, भगवान रक्षा कई, पर जेॾी महिल नदीअ खां ॿाहिरि निकिता त सिधो श्रीधाम वृंदावन में। चओ हरे राम। वृंदावन में उते ही भजन करण लगी मीराबाई, भगवान की रिझाइण लगी। वृंदावन का पोइ उन्हनि यात्रा कई द्वारिका जी। इन विच में भी कई घटनाऊं थियूं। मीराबाई के जहर ॾिनो, मीराबाई जहर पी वई। हिकिड़े भूत वारी हवेलीअ में मीराबाई के विझी छॾियऊं। 4 ॾींहं कंहिं दरवाजो न खोलियो, कंहिं न मोकिलियो। अंदर विया त ॾिठऊं मीरा ध्यान में वेठी आहे। अरे तोखे भूत प्रेत नज़र न आया? चई हिते भूत प्रेत भी हुया छा? हिते भूत प्रेत भी हुया छा? चई भैया चवंदा त इहो ई आहिनि कि पूरे हवेलीअ में भूत प्रेत हुया। चई मूंखे भूत प्रेत त न, पर मूंखे कारो कारो कृष्ण नज़र आयो इन ही हवेलीअ में। चओ हरे राम।
मीराबाई द्वारिका वई, जॾहिं उन्हनि जे घर वारनि खे, ससुराल वारनि खे न अफ़सोस थियो कि अरे असांजे घर एॾी भक्ता आई आहे ऐं असां उन्हनि जो तिरस्कार कयो आहे ऐं उनजो कॾहिं मान न कयो आहे। जॾहिं अकुल आयो, सम्झ आई, उनखे वापसि वठण जे लाइ विया कि हल भैया वापसि हल। मीराबाई चयो हाणे मां वापसि न हलंदमि, मां द्वारिका में रहंदमि। ॾाढी जिद कई, ॾाढी जिद कई। ब्राह्मण आया उनखे चवण जे लाइ कि मीराबाई तव्हां असांजे गांव वापसि हलो, तव्हां जॾहिं खां विया आहियो ख़ुशियूं हली वई आहिनि, तव्हां हलो हलो। मीराबाई न पई मञे, ॾाढी जिद कयूं। मीराबाई चयो ठीकु आहे मां हलां थी, पर मूंखे हिकु बार दर्शन करणु ॾियो भॻवान जा। चओ हरे राम। वही भगवान द्वारिकाधीश जो मंदिर हुयो, ओॾे जेॾी महिल दर्शन करण वई त मीरा रोअण लगी। मीरा चवण लगी वरी मूंखे संसार में न फसायो प्रभु, पिछलो जन्म मां गंवाए चुकी आहियां, हिन जन्म में मूंखे तव्हांजी प्राप्ति करणी आहे। मूंखे कृपा कयो, जे अगरि तव्हांखे मूंसां प्रेम आहे त मूंखे स्वीकार कयो, जे अगरि तव्हांखे प्रेम न आहे त मां वापसि हली वेंदमि। एतिरो चवण मीराबाई जो रोअण, मथो टेकण, भगवान पंहिंजो पाण में मीराबाई खे लीन करे छॾियो। चओ हरे राम। कथा में लिखियल आहे कि उन ॾींहं खां पोइ मीराबाई जा कंहिं दर्शन न कया, सशरीर भगवान में लीन थी वई मीराबाई, कॾहिं कंहिं न ॾिठो। हिकिड़ो दुपट्टो रहिजी वियो मीराबाई जो, बसि उहो ई ॾिसी करे सम्झी विया कि भगवान में लीन थी वई। चओ हरे राम। अहिड़ी मीराबाई, अहिड़ी उन्हनि जी भक्तिअ में शक्ति हुई भाई। दीवानी थी वेंदी, दीवानी। कथा में लिखियल आहे कि माण्हू उनखे चवंदा तूं पागल थी वञे, लोक लाज सभु छॾे करे संतनि जे पोइतों पोइतों हली थी वञे। काथे काथे त सभु संत हूंदा आहिनि, जेंट्स हूंदा आहिनि, तूं अकेली स्त्री उन्हनि सां गॾु वञी करे नचंदी आहे। चओ हरे राम। मीराबाई खे फ़र्क़ु न पियो। हिकु बार वृंदावन वई मीराबाई जेॾी महिल, त हिकिड़े संतनि जो खूब नालो हुयो, संतनि जो नालो जीव गोस्वामी। मीराबाई चयो हलो भैया दर्शन करे अचूं। त उन्हनि जा जेके सेवक हुया उन्हनि रोकियो, चई बीहो बीहो बीहो, असांजा जेके गुरु जी आहिनि उहे कंहिं स्त्री जा दर्शन न कंदा आहिनि, कंहिं स्त्री खे निहारींदा न आहिनि, उन्हनि जो नियम आहे। महापुरुष आहिनि, कंहिं स्त्री खे न ॾिसंदा आहिनि। मीराबाई जोर जोर सां खिलण लॻी, चई अच्छा तव्हांजा गुरु जी पंहिंजो पाण खे पुरुष सम्झंदा आहिनि? जी पुरुष न सम्झंदा त बाक़ी छा सम्झंदा? मीराबाई चवण लॻी अरे मूंखे त लॻो वृंदावन में केवल हिकिड़ो ई पुरुष आहे, उहो कृष्ण, बाक़ी सभु हुनजी सखियूं आहिनि। यानी तव्हांजा गुरु जी पुरुष सम्झंदा आहिनि पंहिंजो पाण खे वृंदावन में रही करे। इहे वचन जेॾी महिल गुरु जी जे कन में पहुता, उहे जीव गोस्वामी तुरंत उथी करे आया, डुकी डुकी अची करे मीराबाई जा उन्हनि दर्शन कया। आई त मीराबाई हुई उन्हनि जा दर्शन करण जे लाइ, पर उन संतन मीराबाई जा दर्शन कया कि अम्मा माता तू धन्य आहे जंहिं अहिड़ो भाव रखियो आहे। तॾहिं मीराबाई चयो कि अरे वृंदावन में त हिकिड़ो ई पुरुष आहे, उहो कृष्ण, उन जा दर्शन करण जे लाइ महादेव बि ईंदा आहिनि न, त उहो बि गोपी ठही करे ईंदा आहिनि। चओ हरे राम। गाईंदा आहियूं न, एक दिन शिव भोले भंडारी बन के ब्रज की नारी गोकुल में आ गए। तव्हां पंहिंजो पाण खे पुरुष था सम्झो। उन ई ॾींहुं उन्हनि नियम छॾियो कि हाणे मां त सभिनीनि जा दर्शन कंदुमि, सभिनीनि खे दर्शन ॾींदुमि। चओ हरे राम। त अहिड़ी मीराबाई